नाज़रीन अहम ख़बर आहे सिंध असेंबली शागिर्द यूनियन में चूंडू कराइण वारो ठहराव रद्द करे छॾियो आहे। MP मोहम्मद फारूक ठहराव पेश कयो जेको रद्द कयो वियो। शागिर्द यूनियन जे मामले ते पहिरियां ई सुप्रीम कोर्ट जे हुक्म मुताबिक़ अमल दरामद थी रहियो आहे। ज़ियाउल हसन लंजार जो चवणु हुयो शागिर्द यूनियन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर में एक्टिव थियूं, असांजे मंशूर में बि शामिल आहे। सूबाई घरू वज़ीर जो चवणु हुयो सिंध हुकूमत शागिर्द यूनियन ते पाबंदियूं ख़त्म करे छॾियूं आहिनि। ज़ियाउल हसन लंजार जो चवणु हुयो MP हीर सोहू पारां सिंध में हाईवेज़ बाबति पेश कयल ठहराव मंज़ूर कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर शहज़ाद जलबानी सां। शहज़ाद अपडेट कजो इन हवाले सां। जी बिल्कुल, सिंध असेंबली के इजलास में अज कुछ ठहराव पेश किया विया जैमें MP मोहम्मद फारूक शागिर्दन की यूनियन में चूंडन कराइण जो ठहराव पेश किया जैसे सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो उन जवाब ॾींदे चयो त इन ते पहिरियां ई सुप्रीम कोर्ट जे हुकुम मुताबिक़ अमल दरामद थी रहियो आहे। शागिर्द जूं जेके यूनियन आहिनि उन्हनि ते शहीद ज़ुल्फ़िकार उहे शागिर्द यूनियन एक्टिव थियूं। उनखां पोइ असांजे मंशूर में भी इहो शामिल आहे त जेके शागिर्दनि जी यूनियन आहिनि उन्हनि में जमहूरियत आहे, उन्हनि खे जेको आहे आज़ादी ॾिनी वञे ऐं उहे पंहिंजो जेको कमु जारी रखनि। वधीक इहो चवणु हुयो त सिंध हुकूमत शागिर्दनि जी यूनियन ते पाबंदियूं ख़त्म कयूं आहिनि। हिन वक़्तु जेका आहे का बि कंहिं बि शागिर्द यूनियन ते कंहिं बि क़िस्म जी पाबंदी न आहे। सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार सिंध में हाईवेज़ बाबति जेके MP से हीर सोहो पारां पेश कयल ठहराव बाबति भी जवाब ॾींदे चयो त वॾे वज़ीर वफ़ाक़ी हुकूमत खे इन बाबति ख़त पिणु लिखियो आहे। ताज़ो ई कराची खां हैदराबाद हाईवे खे मोटरवे जो नालो ॾिनो वियो आहे। उहो मोटरवे न आहे, जॾहिं ते हिते सभु वेठल MPs भी ॼाणनि था त उहो मोटरवे न आहे। बारिशनि में हैदराबाद खां सखर रोड जेको आहे उन ते वञणु नामुमकिन थी वेंदो आहे, रस्तो बंदि थी वेंदो आहे। हैदराबाद सखर मोटरवे जेको आहे वक़्त जी ज़रूरत आहे वफ़ाक़ खे, उहो जेको आहे सो लाज़मी तरजीह बुनियाद ते उहो ठाहिणु खपे। ज़ियाउल हसन लंजार जो वधीक इहो चवणु हुयो सिंध असेंबली इजलास में त माण्हू सम्झनि था त सिंध में तरक़ी नथी थिए ऐं जॾहिं त इहो वफ़ाक़ जो कमु आहे। जेकॾहिं सखर वञणो पवे त जहाज़ जो सफ़र ख़तमु थी वियो आहे, रेलवे जो सफ़र बि ॾुखियो थी वियो आहे। सिंध सां हिन मामले ते नाइंसाफ़ी थी रही आहे। सखर खां हैदराबाद ताईं रोडनि सिंध जी तस्वीर ख़राब करे छॾी आहे ऐं माण्हू सम्झनि था त हीअ सिंध जे सूबाई हुकूमत जा रोड आहिनि, जॾहिं त इहे रोड जेके आहिनि उहे वफ़ाक़ जा आहिनि। सिंध असेंबली इजलास में हीर सोहो पिणु ख़िताब कयो ऐं उन पिणु इहो चयो त वॾे वज़ीर ख़त लिखियो 105 जेके रिथाऊं आहिनि सिंध मां रुगो उन में 6 रिथाऊं रखियूं वियूं आहिनि वफ़ाक़ पारां। सिंध खे टोटल फंडनि जो रुगो 5% ॾिनो पियो वञे, जेका सिंध सां वॾी ज़्यादती आहे। इन सां सिंध जी आवाम में मायूसी पैदा थी आहे ऐं MP हीर सोहो वधीक इहो चयो त जीअं ॿियनि सूबनि लाइ बजट रखी वेंदी आहे, फंड जारी कया वेंदा आहिनि फौरी तौर ते, ईअं सिंध लाइ बि कयो वञे। मनसूबनि ते इदारा जेके आहिनि वफ़ाक़ जा कमु कनि था ऐं पोइ उन्हनि जा MPs ऐं MNA उहे चवनि था त जेको सिंध में करप्शन थी थिए। जी वॾी महिरबानी शहज़ाद अपडेट करण लाइ।